बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं हींअर मौजूदु आहियां अछड़े थर में हुर कमांडर शहीद अली शेर ख़ासकेली जी मज़ार ते। शहीद अली शेर ख़ासकेली 1880 धारे मीएं फ़क़ीर ख़ासकेली जे घर में जनमु वरितो ऐं ही पाण में टे भाइर हुया। वॾो शहीद अली शेर ख़ासकेली, उन खां पोइ खिलू फ़क़ीर ख़ासकेली ऐं नंढो जेको टियों नंबर भाउ हुयो कुंडो फ़क़ीर ख़ासकेली हुयो। त पाण तक़रीबन बचपन में ई हुर जमायत सां वाॻियल हुयो ऐं पीर साईं सूर्य बादशाह जन जो ख़ासि मुरीद बि हुयो ऐं हिकिड़ो वॾो लड़ाकू हुयो, दिलेर हुयो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त पाण जेको आहे सो हिन इलाइक़े में जिते हींअर हाणे पाण दफ़न थियल आहिनि, हिते पंहिंजे हुरनि जी टोली सां हिते राति रहियल हुया ऐं अंग्रेज़नि खे कंहिं मिलिट्री खे जासूस ॿुधायो त हिते हुरनि जी जेको हिकिड़ो वॾो कमांडर आहे शहीद अली शेर ख़ासकेली पंहिंजे साथ समेत हिते तरसियल आहे ऐं उतो जेको मेजर हुयो कप्तान पुशअप, उनखे टेलीग्राम ज़रिए तार थी त तव्हां अछड़े थर में जेको आहे सो रेट वञी कयो। त असुर जो टाइम हुयो ऐं उहा टेलीग्राम पहुचण खां पोइ जेको आहे सो 150 जेको आहे सो अंग्रेज़ मिलिट्री जा सिपाही ऐं शहीद अली शेर ख़ासकेली खे हिन ई जाइ ते घेरे चुका हुया। जीअं त अली शेर ख़ासकेली जो जेको हीउ मुक़ाबिलो थियो सो इहो थियो 22 डिसंबर 1943 ते पंहिंजे हिते साथियुनि सां गॾु मौजूदु हुयो। मुक़ाबिलो हिननि जो तमामु जेको आहे सो रूबरू थियो ऐं काफ़ी हुर उन में शहीद थी विया, जंहिंमें सूमर फ़क़ीर गाओ हुयो ऐं ॿिया काफ़ी हुया। त उहो ॿुधाइनि पिया, तारीख़ में किताब लिखनि पिया जा उन जोड़ जा जेके मेवे फ़क़ीर काड़े वारा ॿुधाइनि पिया त मुक़ाबिलो तमामु धुआंधार थियो ऐं उन में काफ़ी उन्हनि जा जेके अंग्रेज़ मिलिट्री जा सिपाही हुआ जेको आहे सो मरी विया हुया। आख़िरी जेको मुक़ाबिलो थियो, जॾहिं हथियार ख़तमु थी विया, तॾहिं शहीद अली शेर ख़ासकेली मियाण मां तलवार कढी ऐं हुन अंग्रेज़नि ॾे काहींदो रहियो। तव्हांजो करीम बख़्श जेको नायक हुयो अंग्रेज़ मिलिट्री जो विरोही हुयो ज़ात जो, उन जेको आहे सो बंदूक जा वार हिन ते सिधा कया, बराबरि 12 गोलियूं हिन जे सीने ते हलायूं ऐं हीउ टेक ॾेई गोॾनि भर वेही रहियो। ऐं उन में तारीख़ इहो पई लिखे त हिन जा शहीद अली शेर ख़ासकेली सां गॾु जेके हिते ॿिया हुर शहीद थिया, उन्हनि जा बराबरि हिन जाइ ते 3 ॾींहं लाश पिया रहिया, छो त हुनखे दफ़नाइण वारो माण्हू कोन हुयो। उन टाइम में मार्शल लॉ जो दौरु हुयो। पोइ अकु फ़क़ीर गाओ हुयो, जंहिंखे ख़बर पई त हुरनि जा लाश हिन जाइ ते पिया आहिनि। पोइ तो माई मरियम गाओ हुई, उन खां अतुर ऐं ॿिया जेको कपिड़ा आहिनि कफ़न दफ़न जा, उहो सामान वठी उहे हिते खणी आयो ऐं हिक ई जॻह ते हिननि फ़क़ीरनि खे हिते दफ़न अची कयईं ऐं जंहिंजी मज़ार ते अॼु असां पंहिंजे दोस्तनि सां गॾु पहुता आहियूं, जंहिंजी हिते मज़ार आहे शहीद अली शेर ख़ासकेली खे ईअं सम्झो त काफ़ी साल थी विया आहिनि ऐं उन ते हींअर तक़रीबन सुखूं ऐं मन्नतूं बचनि पियूं। हीअ आहे शहीद अली शेर फ़क़ीर ख़ासकेली जी मज़ार, जंहिंमें ॿिया बि हुन सां गॾु साथी हिते दफ़न थियल आहिनि। जेके दोस्त उन पुराणे दौर जा उहे इहो ॿुधाइनि था त शहीद अली शेर ख़ासकेली ऐं जेके ॿिया हिते शहीद रखियल आहिनि, उन्हनि जा जेके धड़ आहिनि उहे अंग्रेज़ मिलिट्री कटे खणी वई इनाम जी लालच में। बाक़ी सिर जेके आहिनि सो उहे हिते दफ़न थियल आहिनि हिकिड़ी क़बर में। ऐं अॼु असां उन्हनि जी फातिह ख़ानी जे लाइ दोस्तनि सां गॾु उन जी मज़ार ते पहुतासीं ऐं हिकिड़ो ॾाढो ॾूरांओ इलाइक़ो आहे जिते पहुचणु तमामु मुश्किल आहे। हे जेके हुर मुजाहिद शहीद फ़क़ीर थियल आहिनि, सूमर फ़क़ीर गाओ, अली शेर फ़क़ीर ख़ासकेली, खावड़ी फ़क़ीर ख़ासकेली, चनो फ़क़ीर मोची, जंहिंजा हिते जेको आहे सो धड़ रखियल आहिनि ऐं हीअ फ़क़ीर हिते दफ़न थियल आहिनि। उन दौर जा हिननि जे क़ुर्बानियूं आहिनि, जन वतन जा कफ़न जी ऐं आज़ादी जो नारो हुयो ऐं असांखे अंग्रेज़ मिलिट्री खां ग़ुलामी ऐं अञा निजात ॾियाराई। मिठाई साहिब जो पैताड़ हणणु हकणु ॿेली साणणु, मांझियां ए मरक विझनि ता न फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। ही उहे जवान सूर्य हुया जन जेको आहे सो अंग्रेज़नि खां असांखे ग़ुलामी वठीनी ऐं बाक़ाइदे विड़िया ऐं पंहिंजी जान जा नज़राना पंहिंजी धरती ऐं मुर्शिद तो पंहिंजी जान क़ुर्बान कई।